आवाम जी जान और माल जो तहफ़ुज़ करण। सो उन सिलसिले में जी मुझी पोस्टिंग थी है तो फेबरवरी का वठी हाणे जून ताईं 5 महीननि में असां 14 क्रिमिनल माण्हू हथियारनि समेत गिरफ़्तार कया। उन्हनि ते बग़ैर लाइसेंस हथियार जा केस दाख़िल कया। देसी शराब जा असां 18 केस दाख़िल कया आहिनि। भट्टियूं जेके शराब खणंदा उन्हनि जूं 8 मोटरसाइकिल असां वटि चोरी थिया फुर थिया, उन्हनि जा केस दाख़िल थिया। उहे मोटरसाइकिल रिकवर थिया। हिकिड़ी कार असां वटि शिव जे मेले मां कोरे कार चोरी थी हुई, उहा कार असां रिकवर कई आहे। हिकिड़ी असां वटि घर जी चोरी हुई जंहिंमें सोन चोरी थियो, उन में बि असां जवाबदार गिरफ़्तार कया ऐं उन्हनि खां सोन रिकवर कयो आहे। ऐं उनखां सवाइ असां चर्स जा बि 7 केस दाख़िल कया आहिनि ऐं उन में 2200 ग्राम चर्स हथु कयो आहे। हिन वक़्तु अमरकोट शहर में अमन अमान जी सूरत हाल मुंहिंजे ख़्याल में गुज़िरियल 10 सालनि में खे भेटींदो त सभ खां वधीक बहितर आहे। हींअर कंहिंजो हिकिड़ो कख बि अमरकोट शहर में चोरी कोन थो थिए ऐं जेको चोरी थियो आहे त उहो असां हुनखे वापसि वारे ॾिनो। गुज़िरियल 5 महीननि जी असीं कारकर्दगी ॿुधायूं था। ऐं इन सिलसिले में असीं अमरकोट शहर जा जेके मोतबर माण्हू आहिनि उन्हनि मां असीं ताउन जी उमेद रखूं था ऐं इहो असांजो हक़ बि आहे त उहे असां सां ताउन कनि। ऐं जेके बि हिन डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर जे शहर में जेके इदारा आहिनि, मिसाल तौरु आउं प्रेस क्लब खे बि हिकिड़ो इदारो सम्झां थो। हू हिकिड़े इदारे जी हैसियत में असांजे पोयां बीहे, असां सां गॾु बीहे। जॾहिं असीं चोर सां लोफर सां समाज दुश्मन माण्हू सां विढ़ूं था त उनमें असांखे साथ जी हौसले जी ज़रूरत हूंदी आहे ऐं असीं उमेदु रखूं था त प्रेस क्लब ऐं ॿिए नंबर ते असीं बार काउंसिल मां बि इहा उमेदु रखूं था त उहो बार काउंसिल बि हिकिड़ो इदारो आहे, उहो बि असां सां गॾिजी बीहे। वापारी एसोसिएशन आहे, उहा असां सां गॾिजी बीहे। जेकॾहिं शहर जा समूरा माण्हू असां सां ताउन कंदा, असां सां गॾिजी बीहंदा त असांखे अञा बि वधीक हौसलो मिलंदो। असीं ॾुआरी माण्हुनि खे जा हौसला पस्त करण में कामयाबु वेंदासीं।